तुझी अखिल में बहुत जुर्म हो। तुझे कोट जा कुंगरा सुठो इनमें अथो तो नक नीचा करे। आई मोर्चे में बैठे मूर्ख। तू जानवर दी मौत मरसी, जानवर दी। एतरी सखई न था रखन बालाज खान जलाल में अचियो तो तवां जी बंधणन वारा बार न बचंदा। सिक्को जी सल्ला वही जहां चट बाबा, वही जहां चट। संजो को वारिस न हो जाए। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682। जमाल शाह जी अंधी की तो खण मुझे मुर्शिद जो जमाल शाह जी तॾा वे रखिया। मुझे कपड़ों को चन जमाल शाह उनके खानदान जूं कपड़ों खपन खबरदार। कंधारन काबिलन के पंहिंजे तॾे जे कखन ते पैर रखण जी भी इजाजत न ॾिनी हुई। जबरदस्त जमाल शाह वटि पेश करण वारो शख्स को हीणो हारी न पर मुर्स माण्हू हुयो। बकवास बंद कर।